हेलो। हाँ अची विया आहियो। बस आऊं भी अचां पियो थोड़ी देर में। एॾां आयो आहियां डैम ते मच्छी खणण लाइ। ॾिसां थो हिकिड़ो अमरा नज़र अचे पियो, हिन खां मच्छी खणां थो ऐं पोइ अचां थो। ठीकु आहे, थोरी देर में आऊं पहुचां थो। मिठा ईंदे कॾहिं मूंखे पुछण जे वास्ते, देर न आहे दम दिल भर। सलाम अलैकुम। वालेकुम सलाम। चाचा कहिड़ा हाल आहिनि? शुक्र अल्लाह जो, खुश आहियूं। सफ़ा तयार आहीं? तयार। यार असल में मसलो आहे इहो। हा मुंहिंजा आया आहिनि महिमान। हा मूंखे खपे थी मच्छी। हा मिली वेंदी या न? हा हा मच्छी ताज़ी मच्छी। अच्छा हाँ ताज़ी मिली वेंदी। मच्छी या मसी? मच्छी रद्द करे मच्छी जो है मच्छी। अच्छा मच्छी मिली ना वेंदी न? ये पैसा दे रुको। पैसा घणा ॾियां तोखे? जेतिरा वधीक करो उन ॿिया खणी सुबुह जो ॾिजो। तकरीबन तूं ॿुधाए न। 1000 रुपया दे छॾ हिकिड़ो त पोइ ॿिया वरी सुबुह जो ॾिजो। हाँ माना 1000 ॾियां? 1000 हींअर ॾे। अच्छा हाँ ॿिया के 200 वरी। बहरहाल ही रख 1000 रुपया वठ रखें तो। खीसे में रख। बाबा आवां मच्छी खणण वञा तो। हाँ तू हींअर नार करे जो मुंह ना मता डाली। पैसा तो वरता न। हाँ हाँ मच्छी मुके मिलण खपे। हाँ मिले बचा खणो तो जा बि करे नार परते। हाँ मच्छा बेड़ा बुलो दिनो इस फरण जो। वाह वाह असा इन खे जी पूरे करियो रवानो को मच्छियों के जो के जो के। हाँ से खोले परते वनी वे झोल खोले मानू दिसंदा पर तो मतो लगनी तेजे करे पर हूं वही खोले। हाँ ठीक है। ए अचे पियो तो चाचा। चाचा अचे एडी देर कई आ तू? यार हन पानी मा झलनी कदे झले वरा तदे पानी मा झलनी। अरे बाबा हाणे हीअं कजे। हाँ अॼु याद थो तोखे पाबंदी मच्छी जी लगी पई है। हितां किलोमीटर परे वञी खोड़ियूं न था झले वेंदा तोखे पए मूंखे पए। अच्छा हाँ। माने पाबंदी है किलोमीटर पर ये मच्छी थोड़ी सख्त लगे। भाई यार हुंदी सख्त जो अरे खारे जी है ना हुंदी सख्त। बहरहाल पो आऊं उते भले वञी उते उते खुटे वठे खाए भाजी वाजी की। ठीक है घर हूं भी उते पचाणी है मेहमान अचन। हां हां ठीक है पो यार तुझी मेहरबानी। हां हां अल्लाह तोखे खुश रखे। हां ठीक है। वाह जो कम थियो मैं इनके फुरे क्यों थोड़ा वारू पर पानी वञी ख़बर पवंदी घर वञी खोलींदो तॾहिं। यार देर ब थे पई पर हुन हमरा चयो त मच्छी खोलणी ना है। हिन ॻाल्हि में थोरो मूंखे शक लगे पे तो शायद ही मूंखे हणी वियो आहे या न। बहरहाल ही मच्छी तो खोलियां। कूड़ जहिड़ो अमरा कोनो अच्छी ॾाढ़ी हुयसि। खोलियां त ख़बर पए मच्छी कहिड़ी आहे। ही त बच्चो आहे मच्छीअ जो। हाँ छा थियो? हाँ ही काठी ही हमरा पूरो भजी कोन सघंदो। ही साॻी काठी ने पोयां खां घुबाटो हणणी आहे। 1000 रुपया खणी वियो आहे मच्छीअ जा ते काठी ॾेई वियो। हेॾी अच्छी ॾाढ़ी मूं त चयो कूड़ कोन हणंदो। बहरहाल हिन के अॼु ॾिसां थो केॾां वेंदो इन झंग मां केॾां वेंदो इन डेम मां। अॼु ॿोड़णो आहे इन पाणीअ में। अरे ही निभागो अचे पियो। अरे भला अचे निभागो केॾां लिकंदे? अच्छी ॾाढ़ी कुछ थे नथो अञा लिकी वेंदो वरी। हा थियो छा? थियो छा? ही छा आहे? ही मच्छी आहे? ही मच्छी बोई तो तुम्हारी ज़ाल काठी बोले रे और तो के ये मोह में खड़ी भगोई घर पे तो ही ना। हां दे छदिए तो जी मर्जी। आओ तो घर पे तो ही ना। मैं पैसा जो मुंह जोड़ो कोने घर जाइए का और आई पर किए एतबार के अंदर ये मच्छी हुई। ये मच्छी है, ये मच्छी है। तू खा रहा मच्छी टेस्टी है। ये तू छदे के थे काय आयो ने ये वाली खड़ी भगोई। मुझे पैसा वापसी दे। वापस पैसा वापस तो दिया। तो बस जले दे मुके बी छाजे ना जले दे तो के मुंह एकड़ी दीजिए या पैसा दे तो बोलिया। बड़ा हेडो मानू लगी पे पर अखन में मना अरे भर के दो पहुंचा दो तो खे तो मच्छी मुरली पर काठो गाड़ी भगोई। हाने इनन जी अहमियत पैसन जी ना है असा वट। बहरहाल हाने अवा तो मने करे देखारी बाका छा क्यों मु तो मच्छी नहीं के मु काठो न तो बस हाने बियो मसलो ना हलिया तो बुडू बुडू सो बुड भाई घर जा बुडू आऊ छा जरा अपना बुडू जी तू ये धोको बुडू सी बता कोने धड़को न तो मुके हो जाए ले छड़ी दे हल मुझे आरक में नहीं आना देखो ला थो मथा तारीख ठई ठीक थियो।